नाज़रीन वाक़िआ कंदासीं मीरपुर बठेरो वेझो हादसे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था। करीमदाद जांडियो टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। करीमदाद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मीरपुर बठोरो वेझो बठोरो हैदराबाद रोड ते वॾो स्टॉप वटि ॿिनि मोटरसाइकिलनि में तेज़ रफ़्तारी सबबि आम्हूं साम्हूं टकर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में टे ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तेलका अस्पताल बठोरो मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि जी सुञाणप रियाज़ मेमन उर्स बुरगड़ी मंज़ूर बुरगड़ी तौर थी आहे। ज़ख़्मियुनि खे हैदराबाद अस्पताल रवानो कयो वियो, जिते इलाज दौरान ज़ख़्मनि जा सूर न कंदे रियाज़ मेमन दम धणीवाले कयो, जंहिंजे लाश खे एम्बुलेंस ज़रिए मीरपुर बठोरो आंदो वियो। लाश घर पहुचण ते घर में कोराम अची वियो, जॾहिं त ॿिनि ज़ख़्मियुनि जो इलाज हैदराबाद अस्पताल में हलंदड़ आहे ऐं 34 ज़ख़्मी मीरपुर बठोरे जा रहवासी आहिनि। जी करीमदाद जांडियो, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।